सिंध में वालारल कश्मीर के पनाहगीरन के भी आबाद करण लाइ सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर्स के खत लिखी छड़ियो आहे। छठे मां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब रोही, छा तफ़सील आहिनि? जी छठे सिजावल ज़िलनि जे हाणोके ज़िले सिजावल जे DC सिजावल के लेटर लिखियो वियो आहे। रेवेन्यू खाते ख़ासि तौर ते लैंड यूटिलाइज़ेशन जेका डिपार्टमेंट आहे रेवेन्यू खाते जी उनजे पारां लेटर लिखियो वियो आहे जंहिंजे आधार ते DC सिजावल मुख़्तियारकार स्टेट जंहिंखे अॻु में मुख़्तियारकार बैराज सॾियो वेंदो हाणे सॼे ज़िले सिजावल जो हिकु ई मुख़्तियारकार आहे मुख़्तियारकार स्टेट उनखे लेटर लिखियो वियो आहे। हंगामी बुनियाद ते हिन खां रिपोर्ट घुरी रही आहे त जेके कश्मीरियुनि खे आबाद करण लाइ वालारन कश्मीर जा जेके रहवासी आहिनि उन्हनि खे आबाद करण लाइ जेका ज़मीन घुर्बल आहे उन लाइ ज़मीन जी निशानी कई वञे, ज़मीन मुख़्तस करे रिपोर्ट ॾिनी वञे। इन हवाले सां जेका हितां जी सुजान घुरियुनि में ॻणती फलिजी वई आहे। सिजावल ज़िले जे साहिली पट्टी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़मीन जी ॻोल्हा कई पई वञे जेका ज़रिया रेवेन्यू खाते जा ॿुधाइनि था त शाहबंदर जाती सिजावल तालुकनि में अहिड़े क़िस्म जी ज़मीन जेका आहे सरकारी ज़मीन उनखे मुख़्तस करण लाइ कोशिशूं जारी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते विज़िट्स बि कया विया आहिनि रेवेन्यू खाते पारां। अफ़सोसनाक इहा सूरत आहे त हिते लोकल जेके मक़ामी माण्हू उन्हनि लाइ ज़मीनूं त न आहिनि, उन्हनि खे ज़मीन नथियूं ॾिनियूं वञनि पर जेके गैर मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे आबाद करण लाइ सिजावल ज़िले जे साहिली पट्टी में अॻु में ई केतिरनि ई डेमनि जे मुसाफ़िरीन खे आबाद कयो वियो हो जिन जूं ज़मीनूं अञा मक़ामी माण्हुनि खे जे बदिरां उन्हनि माण्हुनि खे गैर मक़ामी माण्हुनि खे ॾिनियूं वयूं। हिन भेरे ईअं थियो आहे जो जेका सिजावल जे जेके रिपोर्ट साम्हूं आई आहे छठे ज़िले जी इंतिज़ामिया उन हवाले सां लातलकी ज़ाहिर करे पई अहिड़े क़िस्म जा अंगक्षर साम्हूं न अची सघिया आहिनि पर सिजावल ज़िले जे बाज़ाब्ता तौर DC मुख़्तियारकार स्टेट खे रिपोर्ट ॾियण लाइ हिदायत करे छॾी आहे ऐं हवालो ॾिनो वियो आहे सेक्शन ऑफिसर जेको लैंड यूटिलाइज़ेशन रेवेन्यू बोर्ड कराची जो जेको आहे सेक्शन ऑफिसर उनजे लेटर जो हवालो ॾिनो वियो आहे। ज़रिया ॿुधाइनि था त सिंध जे अक्सर जेके ज़िलनि जे DCs खे अहिड़े क़िस्म जा लेटर जारी कया विया आहिनि उन हवाले सां जेके होमवर्क कयो पियो वञे इहा अफ़सोसनाक सूरत साम्हूं आई आहे। जेके मक़ामी माण्हू पंहिंजी ज़मीनुनि लाइ पंहिंजी ज़मीनुनि सां दस्तबरदार थी रहिया आहिनि उन्हनि जी ज़मीनुनि ते ख़ासि तौर ते छठे जे ताज़ो कोहिस्तानी साहिली पट्टी जे ज़मीनुनि जा इशू साम्हूं ईंदा रहिया आहिनि। उन्हनि ज़मीनुनि ते वाला थिए पई त ॿिए तरफ़ सरकारी सिक ते बाज़ाब्ता तौर ते अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं साम्हूं आयूं आहिनि। बाज़ाब्ता तौर ते लेटर लिखी जेका आहे कश्मीरियुनि खे आबाद करण लाइ अहिड़े क़िस्म जा हुकुमनामा सादर कया विया आहिनि जंहिं ते हितां जे सुजान घुरियुनि में ऐं सियासी समाजी घुरियुनि में ॻणती वारी सूरत फैलिजी वई आहे। जी ठीकु आहे महबूब रोही, तफ़सील लाइ अवांजी वॾी महिरबानी। लखे अफ़गानियुनि बर्मियुनि ऐं बंगाली पनाहगीरनि जो ॿार बर्दाश्त कंदड़ सिंध में वालारल कश्मीर जे पनाहगीरनि खे बि आबाद करण लाइ सिंध हुकूमत डेप्यूटी कमिश्नर्स खे ख़त लिखी छॾियो आहे। लाड़काणे मां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर सरकश सधायो। जी